बसाल डहरकी में कारखाने अंदर पुलिसरा नमूने कत्ल थी वियल नौजवान के वारसन के इंसाफ न मिली सघियो। इन सिलसिले में मक़तूल राशिद टामरी के वालिद पीरसन गुलाम हैदर टामरी मक़तूल नौजवान की तस्वीर खणी घर ॿाहिरां एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त 2 साल अॻु महर बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ बाअसर अज़ीज़ुल्ला महर मुंहिंजी न्याणी ऐं पुट खे वर्गलाए खणी विया हुआ, जंहिं बाद हुननि मुंहिंजे पुट खे डहरकी जे हिक कारखाने में क़त्ल करे संदसि न्याणी सां अज़ीज़ुल्ला महर शादी करे क़ैद करे छॾियो आहे। 2 साल गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं जवाबदार बाअसर हुजण करे इंसाफ न मिली सघियो आहे, जंहिं सबब जवाबदारनि केतिरा ई भेरा मुंहं मथां हमला करे क़त्ल करण जो पिण कोशिश कई आहे, जंहिं सबब मुंहिंजी ऐं मुंहिंजे घर भातियुनि जी हयातियुनि खे ख़तरो आहे। पीरसन गुलाम हैदर टामरी चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर IG सिंध SSP घोटकी ऐं ॿियनि मसइलारनि खे इंसाफ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियारण जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची